ई हिक पुरानी ज़मानी जी ॻाल्हि आहे त हिक बादशाह हो जंहिं जी महल में हिक ख़ूबसूरत बाग़ हो। बाग़ में मुख़्तलिफ़ क़िस्म जा गुल ऐं मिठा मेवा ॾींदड़ वण हुआ, पर सभ खां हैरान कंदड़ शइ हिक सूफ़ जो वण हो जंहिं ते सोनी जा सूफ़ लॻंदा हुआ। बादशाह उन वण जी संभाल लाइ ख़ासि बंदोबस्त कयो हो। जॾहिं सूफ़ पची तयार थी वेंदा हुआ ते चौकीदार ॾींहुं राति पहिरो ॾींदा हुआ त जीअं को बि सोनी जा सूफ़ चोरी न करे। हिक ॾींहुं माल्ही सूफ़ न खे ॻणियो त हिक सूफ़ ग़ाइब हो। हुन डोड़ी बादशाह की ख़बर ॾिनी। बादशाह फ़ौरन बाग़ में आयो ऐं हैरान थी वियो त एतिरी सख़्त पहिरे जी बावजूदु हिक सूफ़ चोरी थी वियो। हिन ऐलान कयो त जेको भी चोर जा पतो ॾींदो उनखे इनाम ॾिनो वेंदो। सभ खां वॾा शहज़ादो चयो त हू राति जो पहिरो ॾींदो ऐं चोर खे पकड़ण जी कोशिश कंदो। बादशाह इजाज़त ॾेई छॾी। वॾो शहज़ादो पहिरो ॾियणु शुरू कयो, पर ॿिनि कलाकनि बाद ई निंड जी अची वे सुम्ही रहियो। सुबुह जो जॾहिं हिन सूफ़ खे ॻणियो त हिक ॿियो सूफ़ कुटल हो। ॿई राति विचों शहज़ादो पहिरो ॾिनो, पर उनखे बि निंड अची वई ऐं टियों सूफ़ बि चोरी थी वियो। बादशाह तमामु घणो परेशान हो। आख़िर में सभ खां नंढो शहज़ादो आयो, चयाईं त आऊं पहिरो ॾींदसि। बादशाह पहिरे आयन इनकार कयो, पर शहज़ादी जी इसरार ते इजाज़त ॾेई छॾी। रात जो नंढो शहज़ादो जागंदो रहियो। अधु रात जो हुन हिक सुनहरी झरकी खे आईंदी ॾिठो, जेका वण ते वेही हिक सूफ़ तोड़ी कणी वई पई। शहज़ादो तैर हलायो, पर झरकी खे न लॻो। रगो झरकी जो हिक सुनहरी पर ज़रूर टुटी किरी पियो। सुबह जो शहज़ादो बादशाह के पर ॾेखारियो। बादशाह चयो, जेकॾहिं झरकी जो हिक पर एतिरो ख़ूबसूरत आहे त सजी झरकी केतिरी हसीन हूंदी। सभ खां वॾो शहज़ादो झरकी जी तलाश में निकितो। रस्ते में हुनखे हिक लोमड़ी मिली, जंहिं सलाह ॾिनी त हिक मामूली ऐं पुराणी सराय में तरसी। पर शहज़ादो सलाह खे नज़रअंदाज़ कयो ऐं ख़ूबसूरत सराय में तरसी वियो। वचीन शहज़ादो बि साॻी ग़लती करी वेठो। आख़िर में नंढो शहज़ादो रवानो थियो ऐं लोमड़ी जी ॻाल्हि मनी। लोमड़ी हुन जी मदद कई ऐं कीस महल ताईं पहुचायो। शहज़ादो सुनहरी झरकी के पकड़न में कामयाब थी वियो, पर सुनहरी पंजरो ॾिसी लालच में अची वियो ऐं झरकी के उन में विझी छॾियो। झरकी हलन लॻी ऐं सपाहीन कीस गिरफ़्तार करी छॾियो। बादशाह चयो, जेकॾ हू सुनहरी घोड़ो आणी ते कीस माफ़ कयो वेंदो। लोमड़ी जी मदद सां शहज़ादो घोड़ो हासिल करी छॾियो, पर वरी भी लालच में अची सोनहरी ज़ीन इस्तेमाल करी छॾी ऐं ॿीहर पकड़ियो वियो। आख़िर में बादशाह शर्त रखी त जेकर शहज़ादो सोनहरी महल मां शहज़ादी खे वठी अची त केस माफ़ कयो वेंदो। लूमड़ी वरी मदद कई ऐं शहज़ादी खे महल ताईं पहुचायो। शहज़ादो शहज़ादी जो हथ वरितो, पर जॾहिं शहज़ादो वालिदैन सां मिलण जी इजाज़त घिरी त शहज़ादो इजाज़त ॾेई छॾी ऐं ॿीहर गिरफ़्तार थी वियो। आख़िर में लूमड़ी शहज़ादो जी टें भेरी मदद कई ऐं केस सभु कुझु वापसि ॾियारी छॾियो। लूमड़ी शहज़ादो खे पंहिंजे जान वठण लाइ चयो, पर शहज़ादो इनकार करी छॾियो। लूमड़ी ख़बरदार कयो त कॾहिं बि कोह जी किनारे ते न वेझान ऐं सज़ा याफ़्ता माण्हुनि ते दौलत ख़र्च न करण। वापसीअ ते रस्ते में शहज़ादो पंहिंजे भाइरनि खे क़ैद मां आज़ाद करायो, पर उन्हें धोखो ॾेई केस कोह में धकी छॾियो ऐं पाण सोनहरी घोड़ो, झरकी ऐं शहज़ादी खणी वापसि हलिया विया। आख़िर में लूमड़ी शहज़ादो खे बचायो ऐं वापसि महल पहुचायो। जॾहिं शहज़ादी असली शहज़ादो खे सञातो त कोड़नि भाइरनि खे सज़ा मिली। बादशाह नंढी शहज़ादो खे तख़्त ते वेहारियो ऐं सभु ख़ुशीअ सां ज़िंदगी गुज़ारण लॻा। हीअ कहानी असांखे अहो सबक़ ॾे। अगर चैनल की सब्सक्राइब ना ही कियो तो सब्सक्राइब जरूर कंदा।